ऐं दोस्तों शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में जेका भी नवा या पुराना दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनी खे दोस्तनि खे चवंदुसि अचण वारे एपिसोड में तव्हांखे सुठा ऐं बहितरीनु सीन ॾिसण वटा मिलंदा। बिल्कुलु दोस्तों अचण वारे एपिसोड में सीन इहे ॾिसण वटा मिलंदा जंहिंमें दरिया ख़ान हाणे पंहिंजे जेको भेल थी आहे उनजे फ़सुल जी उनजो हिसाब किताब दरिया ख़ान वठंदो मंसूर ख़ान जॾहिं क्लियर करे ॾींदो त इहो मूं नाहे कयो कमु, इहो अकबर ख़ान जे वाठे कमदार करायो आहे, तव्हां उन्हनि खां हिसाबु वठो। पोइ दरिया ख़ान उन्हनि खे सटको कुटको ऐं झटको बि ॾींदो अचण वारे एपिसोडनि में। पोइ अहिड़ा अहिड़ा सीन बहितरीनु सां तव्हांखे ॾिसण वटा मिलंदा अचण वारे एपिसोडनि में। दोस्तों अचण वारा एपिसोड जेके जीअं जीअं हाणे क़िस्ता अॻिते वधंदियूं तीअं तीअं ज़बरदस्त बहितरीनु थींदियूं वेंदियूं ऐं ज़बरदस्त ड्रामे जी कहाणी वधंदी वेंदी। छो ड्रामे खे वधाइण जे लाइ, कहाणी खे ठाहिण जे लाइ को कंहिंसां अटकंदो को कंहिंसां अटकंदो। जीअं दरिया ख़ान ऐं मंसूर ख़ान जे विच में झगड़ो कराए पियो वञे अकबर ख़ान जी तरफ़ां, सामुअल हैदर जे पोयां आहे उन गद्दारी कई आहे, उनखे मौज़ू मिली वियो, अकबर ख़ान जाबिर जे पोयां आहे, यानी हर कंहिंजी कहाणी ठही ठोकी पई आहे। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।